राज़ी देरो भरिसां अगाड़ा शहर जे ॻोठ फ़कीर नाइक यूसुफ जो रवासी नौजवान आर्टिस्ट हुसैन तबस्सुम पंहिंजे फ़न सां कणिक जी तीलियुनि मां करबला जे शहीदनि जे पाक नालनि ऐं मज़ारनि जूं मन मोहींदड़ तस्वीरुनि जी आर्ट गैलरी ठाही ऐं अज़ीम किरदारनि खे नुमायां भेटा पेश कई। आर्ट गैलरी जो इफ़्तिताह इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत फ़कीर सैयद मिस्कीन शाह बुखारी कयो ऐं दुआ घुरी वई। आयल महिमाननि में सैयद गुलज़ार अली शाह, सैयद काशिफ़ अली शाह, सिराई बख़्त अली सियाल, सरवेज मुजाहिद फ़ताही, जावेद अहमद, मोहम्मद बचल टालपुर, ग़ुलाम रसूल कलोड़ो, उस्ताद परवेज़ मंगणहार, साजिद अली, सनाउल्लाह, सैयद फ़ेरोज़ अली शाह ऐं ॿियनि पिणु शिरकत कई ऐं आर्टिस्ट हुसैन तबस्सुम जे फ़न खे लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी। रिपोर्टर ख़ालिद हुसैन खोड़ो। वधीक अपडेट लाइ असांजो फेसबुक पेज लाइक कंदा, सिंध रंग न्यूज़ यूट्यूब ते सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा।